असां पंहिंजी पोई वीडियो में मकली क़ब्रिस्तान जो मुख़्तसर तारुफ़ अवां आॾो पेश कयो। गॾोगॾु हिते जे क़दीम खूह जो अहवाल, मिर्ज़ा जानी बेग ऐं मिर्ज़ा गाज़ी बेग जी मुख़्तसर तारीख़ ऐं मक़बरे जो अहवाल अवां आॾो पेश कयो। अॼु जे हिन वीडियो में अॻिते जी तारीख़ी मक़बरनि ऐं ॿियनि वाक़ियात जो अहवाल पेश करे रहिया आहियूं। हिते मौजूद मक़बरनि मां सभ खां शानदार मक़बरो नवाब मिर्ज़ा ईसा तरखान सानी जो मक़बरो आहे। ही मक़बरो नवाब ईसा तरखान पाण तामीर करायो। चवनि था त मक़बरे जी तामीर में 18 साल लॻा। ही मक़बरो मक्कली ते मौजूद मक़बरनि मां सभ खां वधीक शानदार आहे। कुझु मुअर्रिख़ हिन खे मक्कली जो नक़ सॾनि था। हिन मुतालिक़ ख़ान बहादुर ख़ुदादाद ख़ान लिखनि था त 18 सालनि जे अरसे में ही रोज़ो जो मक्कली ते आहे, मिर्ज़ा ईसा पाण तामीर करायो। ज़ेबाई, पायदारी ऐं पहनाई में हिन जहिड़ो मिसाल अॻु असांखे नथो मिले। मिस्टर कोज़ेन्स बि हिन खे सभिनी इमारतनि में वॾे में वॾी ऐं अहम तरीन इमारत शुमार कई आहे। चवनि था त हिन मक़बरे लाइ पत्थर मिर्ज़ा ईसा पाण गुजरात मां मोकिलियो हो। मीर अली शेर काने मुताबिक़ मक़बरे जी तामीर लाइ ख़र्च नूराई देह जी आमदनी मां थियो, जा संदुनि वॾनि जे क़ब्रनि जी ख़र्च लाइ इनाम हुई। मिर्ज़ा ईसा सानी मिर्ज़ा गाज़ी बेग जे तख़्त नशीनी जी शुरुआती वक़्त में मीर अबुल कासिम सुल्तान सां शोरशन में गॾु हो। मीर अबुल कासिम सुल्तान जी गिरफ़्तारी ऐं अंधो थियण खां पोइ मिर्ज़ा ईसा अकबर बादशाह ॾांहुं भॼी वञी पनाह वरिती ऐं अकबर बादशाह जी मुलाज़िमत में रही केतिरियूं ई ख़िदमतूं सर अंजाम ॾिनई, जितां साल 1037 हिजरी में जहांगीर बादशाह जे हुकुम ते 4000 सवारनि जे उहिदे सां ठट्टे जी हुकूमत मिलियसि ऐं जल्द ई करनाल जी निगरानी ते बि मुक़ररु थियो ऐं शाहजहान बादशाह जे ज़माने ताईं उन ई उहिदे ते रहियो ऐं साल 1062 हिजरी में वफ़ात कयई। हिकु सुठे मुंतज़िम खां अलावा पाण राग रंग जो शौक़ीन ऐं साज़ सरोद जो कोॾियो, नज़म ऐं नसर में कामिल, सिंधी सुरनि ऐं आलापन मां वाक़िफ़, अयाश, आज़ाद मनुष्य ऐं ख़ुशबाश शख़्स हो। बहरहाल नवाब मिर्ज़ा ईसा तरखान जे मक़बरे जे अंदरूनी अहाते में कुल 9 तुर्बतूं आहिनि, जेके संदुसि पुट ऐं पोटनि जूं आहिनि, जिन मां साम्हूं विच ते मिर्ज़ा ईसा जी तुर्बत आहे, जंहिंजो कुतबो हाणे वक़्त सां गॾु मिसारजी वियो आहे ऐं सही पढ़ण में नथो अचे। हिते ॿियो कुतबो जेको पढ़ण में आयो, उन ते मिर्ज़ा इनायतुल्लाह लिखियल हो। मिर्ज़ा इनायतुल्लाह मिर्ज़ा ईसा जो पुटु हो। पीउ जी हयाती में ई वफ़ात कयई ऐं पहिरियों शख़्स हो जो हिते दफ़न थियो। किताब मकली नामा मुताबिक़ हिते 3 क़बर मिर्ज़ा बहरोज़ जी आहे। ही मिर्ज़ा सालेह जो पुटु ऐं मिर्ज़ा ईसा जो पोटो हो। चौथीं तुर्बत मिर्ज़ा ईरज जी आहे। ही मिर्ज़ा इनायतुल्लाह जो पुटु हो। हिते 5वीं तुर्बत मिर्ज़ा फ़तही बेग जी आहे। ही मिर्ज़ा ईसा जो पुटु हो।
अंदरूनी इहाते खां अलावा ॿाहिरें थले ते पिणु कुझु तुर्बतूं नज़र अचनि थियूं जेके मिर्ज़ा ईसा जे ख़ानदान जे औरतुनि जूं ॿुधायूं वञनि थियूं, जिन मां कुझु ते तारीख़ी कुतबा मौजूदु आहिनि। इन पूरी इमारत में कुल 18 तुर्बतूं आहिनि। मिर्ज़ा ईसा तरखान सानी जे मक़बरे जे साम्हूं ई संदुसि वालिद मिर्ज़ा जान बाबा जो मक़बरो आहे। मिर्ज़ा जान बाबा मिर्ज़ा ईसा अव्वल जो पुटु ऐं मिर्ज़ा ईसा सानी जो पीउ हो। मिर्ज़ा ईसा अव्वल पंहिंजे पुटनि मां वॾे पुटु मिर्ज़ा साले तरखान खे वली अहद मुक़ररु कयो, पर जल्द ई मिर्ज़ा साले क़त्ल थियो। जंहिंखां पोइ मिर्ज़ा ईसा मिर्ज़ा जान बाबा खे वली अहद मुक़ररु कयो, पर जॾहिं मिर्ज़ा ईसा वफ़ात कई तॾहिं माहा बेगम जी साज़िश जे करे तख़्त ते मिर्ज़ा बाक़ी वेठो। मिर्ज़ा जान बाबा जेको वली अहद हो उन हुकूमत जी दावा कई ऐं हुकूमत वठण जी कोशिशनि में मिर्ज़ा बाक़ी सां जंगियुनि में रहियो, पर शिकस्त खाईंदो रहियो। आख़िरकार सैयद अली शिरादी विच में अची सुलह करायो ऐं मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी मिर्ज़ा जान बाबा ऐं यादगार मिस्कीन तरखान खे मुलाज़िमत जे बहाने सां पाण वटि सॾाए क़त्ल कराए छॾियो। बहरहाल मिर्ज़ा जान बाबा जो ही मक़बरो ख़ूबसूरत पीले पत्थर जो ठहियल आहे। ही मक़बरो मिर्ज़ा ईसा सानी तामीर करायो। अंदर जान बाबा यादगार मिस्कीन समेत ॿियनि फ़र्दनि जूं तुर्बतूं आहिनि जिन मथां छटियूं तामीर थियल आहिनि। हिन मक़बरे ॿाहिरां आसार क़दीमा पारां शीशे जो दरवाज़ो लॻायो वियो आहे जेको अक्सर बंदि रहे थो। चवनि था त मिर्ज़ा ईसा तरखान पंहिंजी ऐं पंहिंजे वालिद जी राइक जी तामीर वॾी चाह महिनत ऐं ख़र्च सां कराई हुई ऐं मक़बरनि जी तामीर लाइ बहितरीन जॻह जो इंतख़ाब कयो हो। हिते आसपास ख़ूबसूरत तलाउ हुआ जेकी हिकु दिलकश नज़ारो पेश कंदा हुआ, पर हाणे उन्हनि तलाउनि जो कोई वजूद नाहे। हिते वेझो ई हिकु ॿियो मक़बरो मिर्ज़ा तुग़रुल बेग जो आहे। मिर्ज़ा तुग़रुल बेग ठट्टे जे अमीरनि मां हो। हिन कलान कोट जी तामीर कराई हुई, जंहिं करे कलान कोट खे तुग़रुल आबाद पिणु चयो वेंदो आहे। तुग़रुल बेग जी तुर्बत मथां छटी थियल आहे जंहिं ते उकर जो ख़ूबसूरत कमु थियल आहे। हिन छटी जे साम्हूं साॻिए पत्थर सां मस्जिद पिणु ठहियल आहे। हिते वेझो ई ॿियो मक़बरो बाक़ी बेग उज़ बेग जो आहे। कुझु मुअर्रिख़ हिन खे मिर्ज़ा बाक़ी बेग तरखान पिणु लिखियो आहे, पर ही बाक़ी बेग उज़ बेग आहे। हिते साम्हूं वॾे थले ते 3 तुर्बतूं आहिनि, जिन मां हिकु वॾी 2 नंढियूं तुर्बतूं आहिनि, जिन मां हिकु कंहिं ॿार जी मालूम थिए थी। हिते साम्हूं जे तरफ़ का महराब ठहियल आहे जंहिं ते काशी जो ख़ूबसूरत कमु थियल आहे। बाक़ी बेग उज़ बेग जो तफ़सीली अहवाल न मिली सघियो, पर ॿाहिरें दरवाज़े ते आसार क़दीमा पारां लॻायल बोर्ड मुताबिक़ बाक़ी बेग उज़ बेग शहनशाह अकबर खां शिकस्त खाइण बैदि ठट्टे में अची पनाह वरिती ऐं ठट्टे खे फुरियो ऐं लुटियो। बाक़ी बेग उज़ बेग 1640 ईस्वी में वफ़ात कई ऐं हिते ई दफ़न थियो।